संगत अस्सलाम वालेकुम माता ने पांचो भलाई अभी सुमरो मुसा गदा है मुझे जानी असलम लाशारी सदाम ए सवेरा सोनी जेके नाराज हुई असलम परचा देनी सो असा जो कैमरा में नहीं करे तो अब्दुल रज़ाक बंबल साहब थोड़ो वेजो आ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जी मेहरबानी करम सा असा के रोजा भी आए ना ईद जी शूट करना आयो गदा आयो बैठा आयो के वण जी छाव में ते वॉइस रिकॉर्डिंग कंदा से वॉइस रिकॉर्डिंग करण खां पोइ थोरो सिज हेॾे होॾे मतिलबु थींदो त पोइ वरी वीडियो ठाहींदा त जेको तव्हां दोस्तनि ताईं पहुचंदा तव्हां दोस्त ॾिसंदव ईद जूं मुबारकूं ईद जा वीडियो असां जेको असां 15-20 ॾींहं अॻे करे छॾंदा आहियूं हालात ख़राब हूंदा आहिनि रुसण में देरि नथा कनि संगत न रुसण में न रुसियो तव्हां था परचाइण त असां आहियूं सो परचाइण बि अहिड़ी जॻह ते आया आहिनि साईं यारा मूड़े ते फैसलो कंदा आहिनि पर आया पोइ बि असां सही सकर संगत हां हे असांखे परचाया त माना अचे हबीब रे उते न अरे हालात खराब सो वीडियो शूट कंदा ते अल्हम्दुलिल्लाह तू छा चवण चाहिं सवेरा ईद जे बारे में मां इहो चवंदमि सभिनी खे एडवांस में ईद मुबारक ऐं ॿी ॻाल्हि त हबीबा मां गॾु थी आहियां हबीब वियो कावड़ जी माखो हबीब खे आईं परचाइण मेड़ खणी माण्हू खणी सामान संगत कुछ वता घर रखे वजनी घणा हुया गिफ्ट ईद जा ऐं पहिरीं रिकॉर्डिंग भी असां हिते कई से जॾहिं मां फर्स्ट टाइम अभी वारनि सां मिली हिते जेको असां उमरे ते यार संगत उनी ते असां हिते मिली मैडम करिया बाबा हल्दी है चेक त कयूं हले अथो हां हले पियो जी अब्दुल रज़ाक दा शादी आ कैसा आसर ॾिनो अथसि या ना बाबा तौबा न गलत कम सही माशाल्लाह तव्हां चेक करे सघो था बिना मेकअप या सोना वेठा कर बिना मेकअप मज़ो आहे फिल्टर लगल थई यकीन करे खुदा जो कसम आहे रमजान जे रोज़े में थदका लगो पिया वण हेठो असां वॾा अॻे वेंदा अॼु असां पाण वेठा आहियूं जिंद मज़ो अचे थो तू छा कदा विषय हां नहीं रोज़ा त रखना आहिनि घणा रोज़ा रखिया थी रोज़ा घणा रखिया थी मां रखिया कोने कि सभिनी को हरदम संगत साथ में असां मां इन मां बादी तो मां रखिया न पिनण वारा हलो खोल बाबा रींदा बरा बुध जेतरा है वठे उतरा नी खोलाए हां ठीक है खोलाइंदम अज तो खोलाइंदम बाबा गाल बुध फी रोज़े जी कीमत वरदा दे ने को पुछ छा बे सा कीमत ना है न दा कीमत है छो करे मनी दाना है दई करे करे समझी इन सा उहा है 5000 ईद जी खर्ची 5000 जो जोड़ो थोड़ा भी हो सही ने नोरे जी छबो सही दीदी ओ चारी दी पानी बिना यो जोड़ो ईद जो मुंहिंजे लाइ साईं मां राहु फकीर भगत रहे उता भगत राम हाणे छा कंदी तू वठी ॾींदी न वठी ॾींदी हां ना वीडियो ठाऊं यार खैर सही अदा तू छा चंदे असलम संगत सा वेठाऊं कचहरी में पैसो थे तो दाता साईं कचहरी में तो असलम साहब वडे हथ का पोइ मिलऊं बड़ो मज़ो पाण वाकई काफी टाइम को पोइ रोज़े सन मुलाई से दोस्तन जा दीदार कया ने इन को वधीक बी केड़ी जो खुश नसीबी है रोज़े दा सब आयो ही एकड़ी रोज़ा ता खिदमत कंदी न असां जी ऐसा खोलाए नीचे का रोज़ो न रखियो यार संगत इफ्तारी ताई असां के बाराड़ी में भी वेठी हुंदी पोरे जो मस्जिद तारींदी उने ने वेंदी जल्दी क्यों रोज़े ना खोला रोज़ो खोला मस्जिद मैंने तो सद के वहां भी दिखाईंदम ना चलो ठीक है